मिटी डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागरानी चयो आहे त पोलियो मुहिम जो यूनियन सतह ताईं जाइज़ो वरितो वञे। पोलियो जे मर्ज़ जो ख़ात्मो वक़्त जी अहम ज़रूरत आहे, छो त पोलियो जे मर्ज़ सबबि असांजा मुस्तक़बिल जा मुअम्मार माज़ूरी जो शिकार थियनि था। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागरानी थरपारकर ज़िले में 3 फरवरी 2025 खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम जी तयारियुनि जे हवाले सां गॾिजाणी जी सदारत कंदे डिप्टी कमिश्नर थरपारकर चयो त थरपारकर ज़िलो पोलियो फ्री ज़िलो आहे, उन खे बरक़रार रखण जे लाइ हर मुमकिन कोशिश कई वञे। पोलियो मुहिम में पोलियो टीमुनि जी कारकर्दगी ऐं माइक्रो प्लान खे बहितर बनाइण जी ज़रूरत आहे, जीअं असांखे कामयाबी मिली सघे ऐं को बि ॿार पोलियो जा फुड़ा पियारण खां रहिजी न वञे। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर लेखराज सारंगाणी ऐं ज़िले फोकल पर्सन पोलियो प्रोग्राम थरपारकर डॉक्टर भरत लाल चयो त पोलियो मुहिम खे कामयाब बनाइण लाइ सिहत खाते पारां मुकमल माइक्रो प्लान जोड़ियो वियो आहे। थरपारकर ज़िले में पोलियो मुहिम दौरान 3,13,698 ॿारनि खे पोलियो जा बचाव जा फुड़ा पियारण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं जे लाइ 1,231 टीमूं मुक़ररु कयूं वियूं आहिनि, जंहिंमें 1,091 मोबाइल टीमूं, 74 फिक्स टीमूं, 64 ट्रांज़िट पॉइंट्स शामिल आहिनि। उनखां अलावा 275 एरिया इंचार्जिस ऐं 75 UCMOs मुक़ररु कया विया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।